कंबर में मलिक गैबी खान चांडियो ऐं ज़मीन विकिरो कंदड़ मुनवर चांडियो गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़मीन ते कब्ज़े जी तरदीद कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि हुननि शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण ऐं ज़मीन मथां कब्ज़े करण वारी ॻाल्हियुनि में का सदाकत नाहे। मलिक गैबी खान चांडियो चयो त 4 महीना अॻु मुनवर अली चांडियो खां 43 एकड़ ज़रई ज़मीन 5 करोड़ रुपयनि में ख़रीद कई। राशिद सदाम अब्दुल्ला ऐं ॿियनि संदसि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे हारियुनि खे मारकुट कई, मना करण ते ग़लति अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि। ज़मीन विकिरो कंदड़ मुनवर अली चांडियो ॿुधायो त दुश्मनी जे ख़ौफ़ खां पंहिंजे नंढनि भाइरनि जी रज़ा ख़ुशी सां ज़मीन विकिरो करे मलिक गैबी खान खे ॾिनी, जंहिंजा दस्तावेज़ पिणु मौजूदु आहिनि। हुन पाक किताब हथनि में खणी चयो त संदसि भाइर बालिग़ नाहिनि, खैन वरगलायो वियो आहे ऐं खैन इस्तेमालु करे मलिक गैबी जी ज़मीन मथां कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन आला इख़्तियारनि खां घुर कई त मामले जी इंक्वायरी करे हक़ खे साम्हूं आंदो वञे। सालेपट वेझो RD 214 ॻोठ पहलवान शंबाणी में बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ शंबाणी बिरादरी तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जो रिपोर्टर नवाब मीराणी मूजिबि मुतासिरनि में कामिल शंबाणी, कुर्बान मुनीर, हाजी ज़फ़रुल्ला शंबाणी ऐं ॿियनि चयो त पाणी सबबि हथ जा ड्रम ठाहे ॿाहिरि निकिरूं था, घर ऐं फ़सल तबाह थी विया आहिनि। हुननि चयो त पाणी नेकाल न थियो त कणिक बि न थींदी, फौरी तौर पाणी नेकाल कयो वञे। मीरपुर माथेलो में जस्कम पारां बोर्ड ऐं बरसाति मुतासिरनि जी सहायता लाइ DHQ प्रेस क्लब खां भिटाई चौक ताईं रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छिजण मूजिबि अॻवाननि कमाल महर, अकरम मेतलो, उमर भयो, ज़हूर दायो, मुकेश कुमार ऐं ॿियनि चयो त हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि जे करे सिंध ॿुॾी आहे। लखे माण्हू बेघर थिया आहिनि। मौजूदा हुकूमत ॿाहिरि मुल्कनि मां मिलंदड़ इमदाद, टेंट ऐं राशन मुतासिरनि ताईं नाहिनि पहुचायो। हुननि मुतालबो कयो त बोर ऐं बरसाति मुतासिरनि जी वाहर कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। इस्माइली कम्युनिटी तरफ़ां अलवाणी ट्रस्ट जे ताउन सां ठटे जे कचे वारनि इलाइक़नि जो दौरो करे जाइज़ो वरितो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासखेली मूजिबि मकली ते अलवाणी ट्रस्ट ऑफिस में 200 ख़ानदाननि में राशन ऐं ॿिए सामान जी विरासत कई वई, जंहिंमें मर्द, औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अलवाणी ट्रस्ट जे अॻवान हमीद अलवाणी, रियाज़ मोमिन, जावेद ऐं ॿियनि ॿुधायो त ठटे जे कचे जा इलाइक़ा सख़्तु मुतासिर थिया आहिनि, खैन अञा वधीक सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। हुननि चयो त इस्माइली कम्युनिटी ठटे जियां सिंध जा जेके बि इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि, उन्हनि ताईं राशन पहुचाए रही आहे। कुंभ भरिसां यूनियन काउंसिल जिस्काणी जे ॻोठ नज़र अली जिस्काणी मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि मज़हर अली, ग़ुलाम असगर ऐं कलंदर बख़्श जिस्काणी चयो त पाणी बिहजी वञण सबबि पंहिंजा घर छॾे ॿाहिरि रहण ते मजबूर थी विया आहियूं। 1972 खां PP जा वर्कर आहियूं, पर अफ़सोस आहे जो अञा ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे संदन सार न लधी आहे। हुननि चयो त MPA मुनवर अली वसाण ऐं MNA नफ़ीसा शाह जीलानी खे अपील आहे त पाणी नेकाल कराए संदन ज़िंदगियूं बचायूं वञनि। कंडियारो जे शहरनि ते 2 कूड़ियूं FIRs दाख़िल थियण ख़िलाफ़ वकीलनि ज़िले नौशरो फ़िरोज़ बार में एहतिजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि वकील अल्ताफ़ हुसैन हिज़बाणी, वकील सुभान ज़रदारी, वकील इब्रार हुसैन चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कयो। हुननि चयो त कूड़ियूं FIRs ख़तमु करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। दरिया ख़ान मरी में हथरादू कट ॾेई बरसाती पाणी छॾण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख़्श लाशारी मूजिबि फुल दरिया ख़ान मरी रोड ॻोठ सोबो रिंद वटि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि ज़ुल्फ़कार वगण, बहादुर रिंद, ख़मीसो वगण, ग़ुलाम नबी रिंद ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त पडीदन फुल रोड ते ॻोठ ख़ुदा बख़्श आराई वटि रोड खे कट ॾेई बरसाती पाणी असांजे ॻोठनि ॾे मोकिलियो वियो आहे। केतिरा ई ॻोठ बरसाति जे पाणी हेठि अची विया आहिनि। हुननि चयो त जेसिताईं रोड खे ॾिनल कट बंदि न कयो वियो ऐं मिसर जे वाह वारो बंदि न टोड़ियो वियो, तेसिताईं धरणो ख़तमु न कयो वेंदो। उॾेरोलाल स्टेशन वेझो ॻोठ जुमा बलोच जे गवर्नमेंट डिस्पेंसरी अस्पताल में दवाऊं अणलभ थी वयूं। मरीज़ दरबदर, डॉक्टराणी बि अस्पताल मां गायब आहे।
एसएस न्यूज़ के रिपोर्टर शाहिद खासखेली मूजिब उन मौके ते मरीज़नि अयूब बलोच, दोदो बालादी, चंदर भील ऐं ॿियनि चयो त ॻोठनि में बरसाती पाणी निकाल न थियण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहियूं, पर अस्पताल में दवाऊं न हुजण करे असां सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त दवाउनि जी खोट बाबति असां DHO मटियारी खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। गंबट भरसा ॻोठ ताज मोहम्मद जे रहवासी बोर्ड मुतासिरनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिब मीडिया सां ॻाल्हाईंदे लुत्फुल्ला ब्रोही, ताज मोहम्मद ब्रोही, गुलाम हुसैन ब्रोही ऐं ॿियनि ॿुधायो त बरसाति खां पोइ संदनि ॻोठ अंदरि बरसाती पाणी भीजी वियो आहे, जंहिं सबबि असांजा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हुननि चयो त रोड किनारे ते खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, पर हिन महल ताईं संदनि का बि मदद नाहे कई वई। ठुल में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सर ते बरसाति ऐं बोर मुतासिरनि जी मालिकी न थियण ते ऐं इमदाद में थियल करप्शन ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिब जमाल जोश बुर्डो, उस्ताद नज़ीर अहमद नूनारी, गुलाम मुर्तज़ा बुर्डो ऐं ॿियनि जी अॻवानी में कढियल रैली में सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस जो समूरी सिंध में बरसाति मुतासिरनि खे बेयारो मददगार करे उन्हनि लाइ आयल इमदादी सामान में रिकॉर्ड करप्शन कई वई आहे। हुननि वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि बरसाति मुतासिरनि लाइ आयल सामान खे करप्ट कामोरनि हवाले करे करप्शन जो हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। गाजी खावड़ में बोर मुतासिरनि लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें चमड़े, शुगर, बुखार ऐं मलेरिया समेत ॿियनि बीमार मरीज़नि जो इलाज कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शिराज हुसैन गाडही मूजिब गाजी खावड़ शहर में बोर जे पाणी में फाथल मरीज़ शहरनि लाइ कुर्बान अली खावड़ जी औताक ते डॉक्टर गुलज़ार अहमद शाबराणी, सिकंदर मीराणी, डॉक्टर कमलेश कुमार ऐं डॉक्टर रज़िया जी अॻवानी में फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप में 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त इलाज करे उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में चौपाए माल में वधंदड़ बीमारियुनि जो लाइव स्टॉक खाते पारां नोटिस वरितो वियो। वेटनरी डॉक्टरनि जी टीम पहुती। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिब लाइव स्टॉक खाते जे डायरेक्टर डॉक्टर आबिद जलबाणी पारां नोटिस वठंदे जरवार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेटनरी डॉक्टरनि जी टीम मोकिली वई। डॉक्टर ग़ुलाम सरवर गबोल जी अॻवानी में पहुतल डॉक्टरनि जी टीम देह इख़्तियार वसीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाए माल खे बीमारी जे बचाव जी वैक्सीन कई। टंडो आदम में बरसाती पाणी निकाल न थियण, बोर मुतासिरनि जी वाहुर न थियण ऐं फंडनि में मुबैना घोबिन ख़िलाफ़ SUP पारां एहतजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बेहण मूजिब SUP पारां कामरेड मोहम्मद ख़ान पंवर, इमदाद चांडियो, सिकंदर मलूखाणी, दीदार माकुड़ाणी, सरवर अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि ऐं मुतासिरनि मोहम्मदी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त बिस्मिल्ला टाउन, जमील टाउन, गुलज़ार कॉलोनी समेत शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, जंहिंखे कढाइण में इंतिज़ामिया मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। हुननि चिता ॾिनो त मसइला हल न थिया त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। नसीराबाद में GSN महाज़ तरफ़ां बरसाति ऐं बोर मुतासिर माण्हुनि जे मालिकी ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हनीफ़ ब्रोही मूजिब GSN महाज़ जे अॻवान दिलदार अली एरी, सोहराब शेख, अब्दुर्रहमान मलाणो, मंसूर चिंजणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त हुकूमत हथ सां सिंध जा शहर ॿोड़ाए मुतासिरनि जे नाले ते आयल इमदाद हड़प करे रही आहे। ज़िले इंतिज़ामिया मटियारी शहर जे कुझु इलाइक़नि मां पाणी कढण लाइ 3 हेवी मशीनूं अॻूणे MP सैयद अमीर अली शाह हाशमी हवाले करे छॾियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिब डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद जी हिदायतुनि ते मुख़्तियारकार मटियारी माजिद ख़ासखेली घुर्बल मशीनरी अॻूणे MP सैयद अमीर अली शाह हाशमी ऐं वॾेरे जवाद मेमण जे हवाले कई। ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे त इलाइक़नि मां फ़ौरी तौर ते पाणी कढियो वेंदो। इस्लाम कोट में दर्स बिरादरी जे माण्हुनि ऐं ॿियनि ॻोठाणनि बासरनि जे ज़ुल्म ऐं पुलिस ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाज करे धरणो हयो।
एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब ॻोठ कुंभारियो जे रहवासिन वरियाम दर्स अल्ताफ़ बहादुर सदर मुमताज़ लियाकत ऐं ॿियनि पारां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। हुननि चयो त ॻोठ जी समा बिरादरी जे बासर वॾेरनि 100 खां मथे माण्हुनि हुला करे ग़रीब पोरियत जो पोखियल फसल भीलाइण बाद मासूम ॿार आज़म वल्द वरियाम खे गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त बासर फसल भीलाई जश्न करे वीडियो भरे सोशल मीडिया ते रखी इलाइक़े में ॾहकाउ फैलायो पर कानून हरकत में न आयो। हुननि चयो त नोटिस वठी पुट खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।